सब कम पिया कनि, पुलिस जो माण्हू कम पियो करे, SP सुठो पियो, IG साहब सुठो पियो, DIG साहब सुठो पियो, पुलिस जा माण्हू भत्ता पिया वठनि, पुलिस जा माण्हू कब्ज़ा पिया कनि, रसूल बख्श पलीजे जी मज़ाक ते IG साहब सुठो पियो आहे। ख़बरूं रेज़ोल्यूशन्स, ॿारनि जा रेज़ोल्यूशन, सोशल मीडिया ख़बरूं, हेॾियूं वॾियूं ख़बरूं, IG साहब सुठो पियो आहे। ऐं ॿियो माण्हू जेको हू इदारा सुठा पिया आहिनि। असीं इन्हनि खे ॿुधाइण था चाहियूं त बाबा अवामी तहरीक जेको वनजूट जे ख़िलाफ़ु, जेको MRD जे ख़िलाफ़ु, जेको कालाबाग डैम जे ख़िलाफ़ु, जेको जुडिशरी जे मामले जे ख़िलाफ़ु, जेको बेटे निज़ाम जे ख़िलाफ़ु, जेको तव्हांजे हाणे बेटनि जे मामले जे ख़िलाफ़ु, जेको हर वक़्तु मैदान जे जदुद में तव्हां सम्झो था त हीअ पलीज साहिब जी मज़ार ते पते ॿ भाड़े जा माण्हू अची पैदा करे ऐं तव्हां सही हिन जदोजहद खे तारपेटो करे वेंदा, इहा तव्हांजी भुल आहे। हीअ सॼी जे पोयां आशीर्वाद जेका उहो पीपल्स पार्टी जे माण्हुनि जेके वेठा आहिनि उन्हनि खे ख़बर ई कोन्हे, अञा ताईं उन्हनि खे ख़बर ई कोन्हे त इहे थिए छा पियो। पलीज साहिब जे मज़ार ते कब्ज़ो थी वियो, रसूल पीपल्स पार्टी जे हिकिड़े माण्हू उन ते कुझु लफ़्ज़ हिकिड़ो कोन ॻाल्हायो। इहो छा आहे मतिलबु? हिन मुकमल तौर ते आशीर्वाद आहे। असीं उनजे ख़िलाफ़ु असीं चवंदा हीअ असांजी 7 तारीख़ ते रैली आहे, 7 तारीख़ ते असीं हिते धरणो हणंदासीं, 5 तारीख़ ते असांजी मरकज़ी काउंसिल जो इजलास आहे, असीं हुन में पोइ फ़ैसिला कंदासीं। महिरबानी करे हिन क़िस्म जा जेके भाड़े तौर में भाड़तनि खे पोइ हिते हटायो ऐं पलीज साहिब जे मज़ार ते जो कब्ज़ो ख़ाली थियो। ॿी सूरत में अवामी तहरीक जेका आहे उहो पंहिंजो रजिस्ट कंदी, जीअं अॻे रजिस्ट कंदी ऐं वरी उनखे रजिस्ट कंदी। ऐं तव्हां दोस्तनि जी सभिनी खे आउं दावत ॾियां थो त हुन में रैली में वधण ते शरीक थियो।